अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनू तव्हांखे ख़बर ॾियूं था त काज़ी ठठ जागीर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि अंब जूने जो अब्दुल करीम भुट्टो किशोरपुर ऐं ॻोठ मेवो कलोड़ जे रहवासियुनि मोहम्मद बचल भुट्टो, मीर ओठो, सुनत भुट्टो, वॾेरो कासिम जूने जो कासिम कलोड़ो, शानू कलोड़ो, शबीर ओठो, गुलबहार कलोड़ो, हाजी जूने जो, ग़ुलाम नबी जूने जो, हाजी जुमन जूने जो, अला बख्श जूने जो, महरम भुट्टो जे ठठ जागीर ॿेलो बचाइण लाइ सरहद होटल खां एहतजाजी रैली कढी प्रेस क्लब काज़ियमन चौक आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे राशि ॿेले खाते जे DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख ऐं गार्ड असगर शेख ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त ॿेले खाते जो DFO ज़ीशान बंबरो पैसनि एवज़ बाअसर माण्हुनि खे ॿेले में पोखियल वण वाढी कराए ॿेले जे सरकारी ज़मीन आबाद करण लाइ ॾेई रहियो आहे, जेका सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी तौहीन आहे। जॾहिं त ठठ जागीर ॿेलो 840 एकड़नि ते मुश्तमिल आहे, जंहिंमां 300 एकड़नि खां मथे 62 खां 10 खां 15,000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां ज़मीन जा पैसा वठी कणिक पोखण जी इजाज़त ॾिनी वई आहे। जॾहिं मालवंद माण्हुनि खां बि 1000 रुपया वठी वण भिलाया वञनि था। हुननि मुतालबो कयो त ॿेले खाते जे राशि DFO ज़ीशान बंबरो, रेंजर रफ़ीक शेख ऐं गार्ड असगर शेख ते जल्द खां जल्द नौकरीअ खां बरतरफ़ करे केस दाख़िल कयो वञे ऐं अदालती हुकुमनि ते अमल कराए सरकारी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए वण पोखे ॿेला आबाद कया वञनि, त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। नाज़रीन, ॿिए तरफ़ काज़ियमन लॻ सकन शुगरमिल मां 3 सालनि खां जबरी तौर बरतरफ़ कयल मुलाज़मन ऐं जबरी सकन शुगरमिल वर्कमैन यूनियन जे बरतरफ़ीअ ख़िलाफ़ सकन शुगरमिल वर्कमैन जे यूनियन जे सदर मोहम्मद अकरम आरा ऐं सीनियर नायब सदर ग़ुलाम कादिर कीरियो, माशूक चांडियो, अब्दुल हकीम खोसो, ग़ुलाम हैदर ओनर जे अॻवानी में एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। मुज़ाहिरीन शुगरमिल इंतिज़ामिया ऐं राशि ऑफिसर अल-अॾितो भट्टीअ जे नाजाइज़नि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन वस वारनि खे अपील कंदे चयो त असांखे नौकरियुनि ते बहाल करे पघारनि शुरू कई वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। असां 3 सालनि खां मज़ूरी पिया कयूं, असां बचनि जे लाइ पघार घुरी आहे, डिमांड घुरी आहे, उन खां पोइ अल-अॾिते भट्टीअ असांजो गेट बंदि करे छॾियो आहे। सिंधी मेज़बानी जी सुञाण, टपाल मेज़बान। तव्हांखे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।